थी हर वक्त में तुझी नजर आसमान दे आ करमल तोर बजे तरफों आर्डर थे तमाम बैतुल्ला दे मुंह करे नमाज पढ़ा। अल्लाह से फरमायो सोना तुझे दिल जी में पूरी थी वही तुझी दुआ सतना आसमान के चीरे करे मां खुदा जी दरबार में पहुंची वही फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरज़ाहा। सोना अज मां खुदा तोखे हुकुम थो कयां त पंहिंजो मुंहुं बैतुल्ला ॾे करे नमाज़ पढ़ जेको क़िबलो तोखे पसंद हो क़िबलो मां खुदा खे बि पसंद। वहैसुमा कुंतुम फवल्लू वजूहकुम शत्रा। अल्लाह से फरमायो सोना तुझो क़िबलो भी बैतुल्ला तुझी उम्मत जो क़िबलो भी बैतुल्ला। हाणे क़यामत जे दीवार ते जेके भी तुझा उम्मती अचनि उन्हनि खे चओ त बैतुल्ला ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़नि। ॿियो अंगल नबी साईं इहो कयो अल्लाहुम्मा अइज़िल इस्लाम बिउमर बिनिल ख़त्ताब ख़ासतन। या अल्लाह जेकर तुझी मर्ज़ी आहे त इस्लाम जो बोल बाला थे मुसलमाननि खे ग़लबो मिले ऐं क़यामत ताईं हिन ज़मीन ते मुंहिंजे नाले वठण वारा ज़िंदा हुजनि त पोइ उमर खे मुसलमान कर। अल्लाह से फरमायो सोना इहो तुंहिंजो अंगल बि क़बूल पइजी वियो ऐं यादि रखो सेवण जा मुसलमानो जीअं बैतुल्ला जो फ़ाइदो क़यामत ताईं उम्मत मुस्लिमा खे मिले पियो ईअं इस्लाम उमर जो फ़ाइदो बि क़यामत ताईं उम्मत मुस्लिमा खे मिलंदो रहंदो। नबी साईं दुआ घुरी हज़रत उमर फरमाए तो मां घर वेठो ये रबीउल अव्वल जो महीनो हिन महीने में हिकिड़ी मुराद अल्लाह साईं हज़रत इब्राहिम जी पूरी कई ॿी मुराद वारी असांजे मिठे नाले वारे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जी पूरी ऐं हज़रत उमर नबी साईं जी मुराद रबीउल अव्वल जी 8 तारीख़ ते हज़रत उमर जा दुश्मन हज़रत उमर जो पुतलो ठाहे करे साड़ींदा उनखे गोलियूं हणंदा आहिनि उनजो जनाज़ो कढंदा आहिनि त उमर मूं असांजी जान छुटी। अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो त उमर केरु आहे जे तव्हां सुननि खे ख़बर पए। हज़रत उमर फरमाए थो मां घर वेठो सोचां पियो आख़िरी जहिड़ो केस ताईं हलंदो भाइर भाइरनि जा दुश्मन औलाद पीउ मां जो दुश्मन सौट मासा त मारो डप फाट सभु हिक ॿिए मथां कात कुआड़ा खयूं वेठा आहिनि कंहिंखे बि कंहिंजो मोह वणे कोन थो जहिड़ो ख़तम त कोन थो थी रहंदो ॾींहों ॾींहुं जहिड़ो वधे पियो। हज़रत उमर फरमातो मां सोचे सोचे ई नहीं मंगल ते पहुतुसि त असुल जहिड़े जो मुंड मोहम्मद आ मोहम्मद हूंदो त जहिड़ो वधंदो जहिड़ो ख़तम न थींदो जेकर जहिड़े खे ख़तम करणो आहे त मुसलमाननि जी क़ाइद मुसलमाननि जे रहबर मोहम्मद खे मैदान तां हटाइणो आहे। हज़रत उमर फरमातो मां हथ में तलवार खयमि घोड़े ते सवार थियुसि फ़ैसिलो कयमि त अॼु मके में या उमर हूंदो या मोहम्मद हूंदो फ़ैसिलो अचे पियो पर रब तुंहिंजी कुदरत जा अजीब फ़ैसिला होॾो शैतान अल्लाह जी इबादत पियो करे कॾहिं रुकू में कॾहिं सजदे में कॾहिं हम्द में कॾहिं तस्बीह में ज़मीन ते गिराट जेतिरी बि जाइ ख़ाली न हुई
जिथे शैतान सजदो न कयो हुजे पर अल्लाह की शैतान जो न रुकू पियो वणे न सजदो पियो वणे न हमद पियो वणे न तस्बीह पई वणे शैतान जी काई इबादत रब खे वणे कान पई छो त रब जे इल्म में हुयो त ही हरामी थींदो अल्लाह खे ख़बर हुई कि न इन जी करे शैतान जी काई इबादत रब खे वणे कान पई पर सेवण जा मुसलमानों हेॾो हज़रत उमर हथ में तलवार खणी करे निकितो आहे त मां मुसलमाननि जी क़ाइद मुसलमाननि जे रहबर मोहम्मद खे शहीद करण थो वञा पर अल्लाह खे हज़रत उमर जो इहो हलण बि वणे पियो अल्लाह खे हज़रत उमर जी इहा अदा बि वणे पई छो त रब जी इल्म में हुयो त अॼु उमर मुंहिंजे महबूब मोहम्मद जो गुलाम थींदो हज़रत उमर फरमाए थो मां अचां पियो रस्ते में हिकिड़ो मुसलमान मिली बनी ज़ोरा कबीले पुछा कई उमर ख़ैर ताए केॾां पियो वञी हज़रत उमर फरमायो अना अज़हबु इला मुहम्मदिन अक़तुलहु मां वञां थो मुसलमाननि जे क़ाइद मुसलमाननि जे रहबर मोहम्मद खे शहीद करण जे लाइ मां फ़ैसिलो कयो आहे त अॼु मके में या उमर हूंदो या मोहम्मद हूंदो त उन साहब फरमाए सो उमर चरियो त कोन थियो आहे तोखे केतिरी आहे एतिरी ताक़त जो तूं असांजे मोहम्मद जो मुक़ाबिलो करे सघीं जंहिंजी हिफ़ाज़त करण वारो असांजो रब पाण आहे क़ुरान मजीद में अल्लाह साईं फरमायो आहे वल्लाहु यासिमुका मिनन्नास ओ मुंहिंजा महबूब तोखे पहरेदार रखण जी काई ज़रूरत कान्हे का तोखे पुलिस ऐं फौज ऐं रेंजर जे बीहारण जी काई ज़रूरत कान्हे का तुंहिंजी हिफ़ाज़त करण वारो मां अल्लाह पाण आहियां तोखे किथे ताक़त जो तूं असांजे नबी जो मुक़ाबिलो करे सघे हज़रत उमर फरमाए थो मूंखे कावड़ अची वई मां चयोमांसि सबात छा तूं बि साबी थी हुआ छा नबी साईं जे ज़माने में जेको कलमो पढ़ंदो हुयो साईं जन जे हथ ते बैयत करे नबी साईं जो मुरीद थींदो हो मके जा काफ़िर ऐं मुशरिक चवंदा ई साबी आहे जीअं अॼोके दौर में जेकॾहिं को शिरक ऐं बिदअत खां बेज़ार थी तौहीद थो क़बूल करे त चवनि था वहाबी आहे नबी साईं जे ज़माने में मुवाहिद की साबी चवंदा हुआ अॼोके दौर में मुवाहिद खे वहाबी पिया चवनि हज़रत उमर फरमायो सबात छा तूं साबी थी हुआ छा त उन साहबी फरमायो मां साबी थिया या न थिया इन में तुंहिंजो छा वञे वॾी ॻाल्हि इहा त तुंहिंजी भेण ऐं तुंहिंजी भेण जो मुड़ुस ॿई साबी थी विया अथई मोहम्मद जा ग़ुलाम थी विया अथई पर पंहिंजे घर जो त फिक्र कर हज़रत उमर फरमाए थो मुंहिंजे पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई सॼो जिस्म मुंहिंजो सड़ी घोड़े की वाग वराया दिल में सोचूं तो सच तो चले पहले अपने घर की तो फिक्र करें सिधो आयस पंहिंजे भेण जी दरवाजे ते फसमी तू अब तुम फरमा तो मूंखे कुछ आवाज ॿुधण में आई पर समझ में न आयो त आवाज छाजो एतिरो समझम त घर में कुछ पड़ी रहा असल हज़रत उमर जी भेण ई भेणीअ जो मुसलमान थिया त नबी साईं हज़रत ख़ब्बाब रज़ी अल्लाह ताला खे मोकिलियो त वञी उन्हनि खे घर में क़ुरान पढ़ाया दीन ऐं इस्लाम जूं ॻाल्हियूं सेखारिया छो त उन वक़्त में बाक़ाइदगी सां नबी साईं को मदरसो कोन खोलियो हुयो ऐं तालीम ते बि पाबंदी हुई तबलीग ते बि पाबंदी हुई लिकी लिकी तालीम ॾिनी वेंदी ऐं लिकी लिकी
तबलीग कई वो हजरत खबाब हजरत उमर जी भेण ही भेणी वेखे कुरान पढ़ण जे लायो हजरत उमर फरमातो फज़रबतुल बाब मां दरवाजो खड़कायो न अंदरों आवाज आयो मन दकल बाब केरा दरवाजे खड़काण वारो मां चयो उमर बिन खत्ताब हजरत खबाब तलकी वियो छुटी वियो भेणी रो साम्हूं अची वियो मां जो हुनखे मारण शुरू कयमि त विच में भेण दीवार बणिजी वई मां चयोमांसि सबात छा तूं बि साबी थी वहीं छा त भेण जवाब में चयो नहनु सबाना उमर असां सभु साबी थी विया आहियूं असां सभु मोहम्मद जा गुलाम थी विया आहियूं तोखे जेकी ज़ोर लॻाइणो आहे ज़ोर लॻा हज़रत उमर फरमातो पोइ मां तलवार जे चमड़े सां पंहिंजे भेण खे मारण शुरू कयुमि एतिरो मारियोमांसि जो सॼी रतो रत थी वई पर जबल वांगुरु बीठी वई वार जेतिरो बि चुरी न जनमल मां मारे मारे थकिजी पियुसि त भेण जज़्बात जे अंदाज़ में चयो अदा उमर जंहिं ख़ताब जो तूं पुटु आहीं मां बि उन ई ख़ताब जी धीउ आहियां जंहिं ख़ताब जो खून तुंहिंजे रगुनि में आहे उन ई ख़ताब जो खून मुंहिंजे रगुनि में बि आहे जंहिं अमर जी छातीअ जो तूं खीर पीतो आहे उन ई अमर जी छातीअ जो मां बि खीर पीतो आहे तूं कुफर ते मज़बूत मां इस्लाम ते मज़बूत तूं अबू जहल जी संगत नथो छॾे सघीं त असां मोहम्मद जी गुलामी कीअं छॾींदासीं अदा उमर चरियो त कोन थियो आहे हज़रत उमर फरमातो मां बेसाख्त हेठि किरी पियुसि मुंहिंजी जान मां जान निकिरी वई परेशान थी सघां ही छा मक्के जे कंहिं सरदार का पहलवान की ज़रूरत नाहे जो कहिड़ो उमर जो मुक़ाबिलो करे उमर जे साम्हूं थिए अॼु उमर जी भेण उमर जे साम्हूं थी आहे हज़रत उमर फरमातो मां सोचे सोचे हिन ई मंज़िल ते पहुतुसि त ही भेण जो कमाल नाहे ही मोहम्मद जे इस्लाम ऐं ख़ुदा जे क़ुरान जो कमाल आहे क़ुरान मजीद उते पियो हो उन ज़माने में क़ुरान मजीद लिखियल हूंदो चमड़े ते पत्थर जूं फरयूं जूं तख़्तियूं ही पन्ना कोन हुया ईअं लिखियल हुयो क़ुरान हज़रत उमर फरमातो मां क़ुरान मजीद खे हथ लाइण जी कोशिश कयमि त ॾिसां त हिन में लिखियल छा आहे त भेण यकदम क़ुरान मजीद जी आयत पढ़ी करे चयो ला यमस्सुहु इल्लल मुतहरून ओ अदा उमर ख़बरदार हिन क़ुरान मजीद खे हथ न लाइजांइ छो त ही असांजे रब जो कलाम आहे जीअं असांजो रब पाक आहे रब जो कलाम भी पाक ला यमस्सुहु इल्लल मुतहरून क़ुरान मजीद खे हथ थो लाए सघे जेको पाक हुजे जेको बावज़ू हुजे जंहिंजो ताल्लुक असांजी सुहिणे मोहम्मद सां हुजे उनखे क़ुरान मजीद जे हथ लाइण जी इजाज़त आहे तुंहिंजा हथ अबू जहल सां मिलियल आहिनि महिरबानी करे असांजे क़ुरान खे पाक किताब खे हथ न ला हज़रत उमर फरमायो ठीकु आहे भला तव्हां मूंखे पढ़ी ॿुधायो अचो सलाम तव्हां मूंखे पढ़ी ॿुधायो त हिन में लिखियल छा आहे जो तव्हां चरिया थी विया कंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधो का मारब तव्हां ते असर नथी करे हदीसुनि जी किताबनि में चए थो पोइ हज़रत उमर फारूक जी भेण क़ुरान मजीद जे सूरत ताहा जी तिलावत थी करे ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतन लिमन यख़्शा
तंज़ीलन मिम्मन खलक़ल अर्ज़ वस्समावातिल उला अर्रहमानु अलल अर्शि इस्तवा लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ व मा बैनहुमा व मा तहतस सरा व इन तजहर बिल क़ौल फ़इन्नहु यअलमु स्सिर्र व अख़फ़ा अल्लाहु ला इलाहा इल्ला हु लहुल अस्माउल हुस्ना हल अताका हदीसु मूसा इज़ रआ नारा फ़क़ाल लिअहलिहिम कुथू इन्नी आनस्तु नारा लअल्ली आतीकुम मिन्हा बिक़बस औ अजिदु अलन नार हुदा फलम्मा अताहा नूदिया या मूसा इन्नी अना रब्बुक फ़ख़्लअन अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा व अना अख़्तरतुक फ़स्तमी लिमा यूहा इन्ननी अना अल्लाह ला इल्ला अना फ़अबुदनी। जॾहिं भेण क़ुरान मजीद जे इन आयत ते ॿुधिया हज़रत उमर खां दाह निकिरी वई, उन जे अखियुनि मां पाणी वही आयो, हुन जी पथर दिलि पाणी बणिजी वई। उन ई वक़्त में पंहिंजे भेण जे वात ते हथ ॾेई करे चई अदी बस कर त ॿियो क़ुरान मां मुहम्मद जी ज़ुबान खां ॿुधां। बस बस हज़रत ख़ब्बाब जेको लिकियो वेठो छुपियो वेठो ॿाहिरि निकिरी आयो। हज़रत उमर खे चई अबशिर अबशिर या उमर, उमर मुबारक हुजई असांजे सोने मुहम्मद जी दुआ तुंहिंजे बारे में क़बूल थी। पोइ हज़रत उमर पंहिंजे भेण वेही हज़रत ख़ब्बाब सां गॾिजी नबी से वटि आयो। साईं जन मक्के में हिकिड़ी जॻह हुई दारुल अरकम, उते पंहिंजे ग़रीब सहाबा सां वेठा। साईं जन खे ॿाहिरि निकिरण जी इजाज़त न। मक्के जे ज़ालिमनि एॾी पाबंदी आई जो नबी साईं खे बैतुल्ला में बि अचण न पिया ॾियनि। हज़रत उमर जीअं जो दारुल अरकम में दाख़िल थियो, सहाबा में शोर थी वियो, हुल मची वियो। उमर आयो आहे, सब उथी बीठा, पोज़ीशनूं संभाले बीही रहिया। नबी साईं जो चाचो हज़रत अमीर हमद रज़ी अल्लाह ताला अन्हु भी कुछ ॾींहं अॻु में मुस्लमान थियो आहे, ऐं उहो बि अजीब नमूने सां। एक दफ़े इन ज़ालिम अबू जहल नबी साईं खे पत्थर हया। साईं जन सजदे में हुया त मथों अची उठ जो ओझ उछलायईं। हज़रत अमीर हमज़ा साईं खे ख़बर पई त अबू जहल तुंहिंजे भाइटे खे मारियो आहे। रिवायत में अचे थो हज़रत अमीर हमज़ा सिधो अबू जहल जे उताक में आयो। सभु मके जा वॾा वॾा सरदार, खान बहादुर, वॾेरो उतबो, चौधरी शेबो, सरदार अबू लहब अबू जहल जे उताक में वेठा। हज़रत अमीर हमज़ा अबू जहल जी गले मां वठी करे मुंहं ते चमाट हणी करे चयो, अबू जहल कुत्ता, छा तोखे एतिरी ज़रूरत थी आहे जो तूं मुंहिंजे यतीम भाइटे सां विढ़ी थो? अड़े ज़ालिम, मुंहिंजे भाइटे तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे? हू त हिकिड़ी अल्लाह जी ॻाल्हि पियो करे। छा तो असांजे भाइटे खे अकेलो समुझो आहे छा? भली हुन जो दीन जुदा हुजे, भली हू मज़हबी असांजे मुखालिफ़ हुजे, पर अबू जहल मुहम्मद असांजे खून जो रिश्तो आहे। असां कुरैश पंहिंजे भाइटे जे मथां जान भी कुर्बान कंदासीं। हज़रत अमीर हमज़ा फरमायो, तोखे मुक़ाबिलो करणो आहे त असां सां मुक़ाबिलो कर। दिल ते अबू जहल खे मार ॾिनई, पर कंहिं मके जे सरदार खे ज़रूरत न हुई जो हज़रत अमीर हमज़ा साईं जे हथ खे
के रोके। उन वक्त में हजरत अमीर हमजा नबी सही वटि आयो, चयो मुंहिंजा सोना भाटिया मुबारक हो जाई, मां तुंहिंजे दुश्मन खां तुंहिंजो बदलो वठी आयो हाँ। नबी सही फरमायो चाचा छाजी मुबारक? चई मां अबू जहल खां तुंहिंजो इंतकाम वठी आयो हाँ। नबी सही फरमायो चाचा या मुबारक जी कहिड़ी ॻाल्हि आहे, मां मोहम्मद दुनिया में इंतकाम वठण जे लाइ त न आयो हाँ। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह से तमूखे समूरन जानवरन जे लाइ रहमत बनाए करे मोकिलियो आहे। मां त पंहिंजनि जे लाइ बि रहमत, परावन जे लाइ बि रहमत, दोस्तनि जे लाइ बि रहमत, दुश्मननि जे लाइ बि रहमत, मुसलमाननि जे लाइ बि रहमत, काफ़िरनि जे लाइ बि रहमत। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ज़मीन या आसमान जे विच में जेका भी मखलूक है, मां मोहम्मद सभिनीनि जे लाइ रहमत बणिजी आयो हाँ। मां मोहम्मद इंतकाम वठण जे लाइ त न आयो हाँ। इन जे करे मके जा काफ़िर बैतुल्लाह जी गिलाफ खे पकड़े करे चवनि पिया अल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़्क़ु मिन इंदिक फ़अम्तिर अलैना हिजारतन मिनस समा अबितना बिअज़ाबिन अलीम। कुरान तो फमा सब मक्की जा काफ़िर बैतुल्लाह जी गिलाफ की पकड़े करे चवनि पिया ओ अल्लाह जी करे तुंहिंजो नबी मोहम्मद सचो असां कोन था मञूं। हाणे असांजे मथां पत्थरनि जो मींहुं, हाणे असांजे मथां दर्दनाक अज़ाब, जीअं अॻियनि क़ौमुनि ते तो अज़ाब आंदो। हदीस में चए थो नबी साईं बि रब खे अर्ज़ु कयो या अल्लाह भला अज़ाब घुरनि था त थोरो अज़ाब चखाइनि। अल्लाह साईं जिब्रील खे हुकुम कयो जिब्रील जी रब जलील वञ मुंहिंजे सोने नबी खे चओ वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम वअंत फीहिम। ओ मुंहिंजा महबूब ईअं कीअं थींदो जो जिथे तूं मोहम्मद हुजीं उते मुंहिंजो अज़ाब अचे। सोना जिथे तो जहिड़ो रहमतुल लिल आलमीन नबी हूंदो उते तुंहिंजे दोस्तनि ते त रहम पर तुंहिंजे दुश्मननि ते बि रहम। नबी सिंह फरमायो मां इंतकाम वठण जे लाइ न आयो हाँ। इन जे करे जॾहिं मुंहिंजो सोनो नबी 10,000 जो लश्कर वठी करे मके में संजन दाख़िल थिया, सहाबा नारा पिया हणनि, सभु मके जा वॾा वॾा सरदार कंध हेठि कयूं करे बीठा आहिनि। हज़रत बिलाल बीच में चए पियो अल-यौम यौमुल मलहम, अॼु जंग जो ॾींहुं आहे, अॼु पलांद जो ॾींहुं आहे। अॼु असां उन्हनि दुश्मननि खे न छॾींदासीं जेके मके जे घिटिन में असांखे पथरेली ज़मीन ते गिरींदा हुआ। हज़रत अम्मार यासिर बि चयो अल-यौम यौमुल मलहम, अॼु असां पुराणा पलांद वठंदासीं जेके टांडनि जे मच ते असांखे लेटाईंदा हुआ। अॼु असां उन्हनि खे न छॾींदासीं। जन बीबी ज़मीर जूं अखियूं कढियूं, अॼु असां उन्हनि जूं अखियूं कढंदासीं। जन बीबी सुमैया खे टुकड़ा टुकड़ा कयो, अॼु असां उन्हनि खे टुकड़ा टुकड़ा कंदासीं। अल-यौम यौमुल मलहम, अॼु बदिले जो ॾींहुं आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं आहे, अॼु पलांद जो ॾींहुं आहे, अॼु जंग जो ॾींहुं आहे। नबी सिंह फरमाए मुंहिंजा सहाबियो ए मुंहिंजा मुरीदो अॼु बदिले जो ॾींहुं न आहे। अल-यौम यौमुल मरहम, सभु नारो हणो त अॼु माफ़ करण जो ॾींहुं आहे, अॼु बख़्शिश जो ॾींहुं आहे। नबी साईं फरमायो इज़हबू वअंतुम तुलका। ओ मके जा सरदारो, जन मुंहिंजे बिलाल खे मके जे घिटिल में गेलो, मोहम्मद उनखे बि माफ़ी ॾेई छॾी। जन मुंहिंजे हज़रत ख़ब्बाब खे टांडनि जे मथ ते लेटायो, मोहम्मद उनखे बि माफ़ करे छॾियो। जंहिं मुंहिंजे चाचे अमीर हमज़े जा 11 टुकड़ा कया, वाशी मोहम्मद उनखे बि माफ़ करे छॾियो।
जमाई हिंद मुझे चाचे अमीर हमदा जे अखी नहीं कन नहीं न कहीं चपड़न के वधे करे गिचे जो हार बनायो जिगर की चबाड़ो मोहम्मद उन कुरानी की भी माफ करे छो मन दखल फी दार अबी सुफियान फहुव आमिन जेको अबू सुफियान सजी जिंदगी मोहम्मद सा मुकाबलो कंदो रहो अज मोहम्मद अबू सुफियान के भी माफ करे छो पर नबी से फरमायो मक्के वारो जेको अज अबू सुफियान के घर में दाखिल थींदो मोहम्मद उनके भी अमन ॾेई छॾो वमन दखल फी दारिही फहुव आमिन जेको पंहिंजे घर में दाखिल थींदो मोहम्मद उनके भी अमन ॾेई छॾो वमन दखल फी बैतिल्लाह फहुव आमिन जेको बैतुल्लाह में दाखिल थियो मोहम्मद उनके भी अमन ॾेई छॾो नबी सल्लल्लाहु अलैहि इज़हबू बअंतुम तुलका मां मोहम्मद मक्के वारनि खे ॿधण जे लाइ न आयो आहियां मोहम्मद सभिनी खे आज़ाद करे छॾियो ला तस्रीब अलैकुमुल यौम नबी फरमायो तव्हांजे मथां काई मयार कान्हे का मोहम्मद सभिनी खे माफ़ कयो बदले जो ॾींहुं न आहे माफ़ करण जो ॾींहुं उस्मान बिन तलहा शेबी जहाँ वटि बैतुल्लाह जूं चाबियूं नबी से जरा मक्के को मदीने हिजरत पिया कर ओ नबी से उन्हें उस्मान बिन तलहा शेबी के फरमायो उस्मान बैतुल्लाह जूं चाबियूं दे तमा पछाड़ी में बैतुल्लाह जी ज़ियारत करे पो मदीने वञा उस्मान बिन तलहा चयो तोखे बैतुल्लाह जूं चाबियूं कीअं ॾींदासीं सॼी ज़िंदगी तो असां सां मुक़ाबिलो कयो तो भाइर भाइरनि खां जुदा कया औलाद पीवा खां जुदा कयो तूं आबाई दीन जे ख़िलाफ़ तोखे मां बैतुल्लाह जूं चाबियूं कीअं ॾींदुसि नबी से फरमा ठीकु आहे भला बैतुल्लाह जो तूं दरवाज़ो खोल त आख़िरी वक़्त में मां बैतुल्लाह जी ज़ियारत कंदो वञा पर उस्मान बिन तलहा बैतुल्लाह जूं चाबियूं नबी से खे न ॾिनियूं नबी से फरमा उस्मान ही वक़्त यादि कर तवज्जो कजो अहिड़ो ज़मानो बि ईंदो जो बैतुल्लाह जूं चाबियूं मोहम्मद वटि हूंदियूं अॼु जीअं मां तोखे मिंथू थो कयां नबी सिंह फरमायो उस्मान तूं मुंहिंजी आॾो ईअं ॿधो बीठो हूंदे पर मां तोखां बैतुल्लाह जूं चाबियूं खसींदुसि कोन मोहम्मद बैतुल्लाह जूं चाबियूं तुंहिंजे हवाले कंदो ॿुधो सेवण जा मुस्लमानो जॾहिं नबी साईं मक्को फतह कयो उहो उस्मान बिन तलहा शेबी जंहिं वटि बैतुल्लाह जूं चाबियूं हुयूं हज़रत अली साईं उनखे गिरफ़्तार करे आयो उन जा ॿई हथ पोयों बदल हुया जॾहिं नबी साईं जी आॾो उस्मान बिन तलहा आयो हज़रत अली साईं कयो सोना ही उस्मान बिन तलहा जंहिं तव्हांखे पछाड़ी में बैतुल्लाह जूं चाबियूं न ॾिनियूं अॼु ही ॿधो पियो आहे ही बैतुल्लाह जूं चाबियूं साईं तव्हां वठो नबी साईं बैतुल्लाह जूं चाबियूं पंहिंजे हथ में वरितियूं ऐं नबी साईं हज़रत अली साईं खे फरमायो सोना अली उस्मान जा ॿई हथ खोल मां मोहम्मद मक्के वारनि खे ॿधण जे लाइ त न आयो आहियां उन जा ॿई हथ छोड़िया विया नबी साईं फरमायो उस्मान उहो वक़्तु यादि अथई जो मां तोखां बैतुल्लाह जूं चाबियूं घुरां पियो पर तो बैतुल्लाह जूं चाबियूं न ॾिनियूं अॼु बैतुल्लाह जूं चाबियूं मां मोहम्मद जे हथ में आहिनि पूरे मक्के ते कंट्रोल मोहम्मद जो आहे पर उस्मान ही बैतुल्लाह जूं चाबियूं तो वटि हुजनि मां मोहम्मद मक्के वारनि खां खसण जे लाइ न आयो आहियां मोहम्मद त मक्के वारनि खे ॾियण जे लाइ आयो आहे ऐं नबी साईं फरमा उस्मान अॼु खां बाद क़यामत जी दीवार ताईं बैतुल्लाह जूं चाबियूं तो वटि तुंहिंजे ख़ानदान वटि रहंदियूं जेको बैतुल्लाह जूं चाबियूं तव्हां खां खसींदो हो वॾे में वॾो ज़ालिम हूंदो ही नबी साईं जो मौजूदो आहे मुंहिंजे सुने नबी जी पेशन गोई आहे 1432 साल में अहिड़ा ज़ालिम बादशाह बि आया जन ज़मज़म जो खूह बि लाशनि सां भरे छॾियो कई साल बैतुल्लाह जो तवाफ़ बि बंदि करे छॾियऊं पर अहिड़नि ज़ालिम
आलमन की भी जरूरत न हुई जो उस्मान शेबी जे खानदान वारनि वटों चाबियूं खसेनि। हिन वक्त की बैतुल्लाह जूं चाबियूं उन्हें उस्मान शेबी जे खानदान वटि त नबी सिंह फरमायो चाचा मां इंतकाम वठण जी लाइ त न आयो आहियां, न ई मुंहिंजो जज़्बो इंतकामी कार्रवाई जो आहे, मोहम्मद त माफ़ करण जी लाइ आयो आहे। त हज़रत अमीर हमदा हैरान थी करे नबी सिंह खे चयो सुहिणा भाटिया आख़िर तोखे ख़ुशी कहिड़ी ॻाल्हि में थींदी। नबी सिंह फरमायो चाचा जेकॾहिं तूं कलमो पढ़ंदे त इन खां वधीक मोहम्मद जे लाइ बि काई ख़ुशी कान्हे का। त उन ई वक़्त में हज़रत अमीर हमदा नबी सिंह जे हथनि खे बुसो ॾेई करे चए थो अशहदु अन्नक रसूलुल्लाह, सोना मां शाहिदी तुझां त तूं अल्लाह जो सचो रसूल आहीं। हज़रत अमीर हमदा ईअं मुस्लमान थियो ऐं माफ़ कयो, दुश्मन खे माफ़ कयो, दरगुज़र कयो। ही नबी साईं जो मुजरब वज़ीफ़ो आहे। दुश्मन खे माफ़ कयो, दरगुज़र कयो, ये तव्हांजे क़दमनि ते कयो।